ठट्टो मां अव्हांखे अपडेट कंदासूं। रिपोर्ट करे रहिया ब्यूरो चीफ ज़ाहिद अमीर जोखियो। मकली लग ॻोठ अज़ा मोहम्मद जोखियो जे रिहायशी जावेद जोखियो अवामी प्रेस क्लब ठट्टो में दाहींदे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदन ॻोठ भरिसां ॻोठ जी सरकारी 8 एकड़ ज़मीन पयल आहे जंहिं ते भर वारे ॻोठ जो बासर डॉक्टर इब्राहिम ख़ासकेली कब्ज़ो करणु घुरे थो। जंहिं अॻु बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मज़कूरा ज़मीन ते अहिड़े कब्ज़ागिरी करण जूं कोशिशूं कयूं आहिनि जंहिं बाबति इन्हनि जा अमीननि फ़ैसिला पिणु कया आहिनि, पर साॻिए ई माण्हू समूरनि फ़ैसिलनि जी खोलेआम भनकरी कंदे कंहिं बि फ़ैसिले ते न पियो करे। अॼु इन साॻी शख़्स ताज़ो ज़मीन ते अॼु ट्रैक्टर हलाइण जी कोशिशि कई जंहिं तां खेसि असां ॻोठणनि मना कई त मज़कूरा शख़्स आपे खां ॿाहिरि अची वियो, असांखे गारगंद कयो ऐं संदन मथां हमिलो करे खैन धिका आया। हिन चयो त ॻोठ भरिसां टोटल 16 एकड़ सरकारी ज़मीन पियल आहे। उहा ज़मीन संदन ॻोठ जे विच में अचे थी जंहिंजी विरासत ऐं फ़ैसिला अॻी कया विया आहिनि, जंहिंमें संदन ॻोठ अज़ा मोहम्मद जोखियो खे ॻोठ भरिसां 8 एकड़ ज़मीन मिली जेका हिननि जे ॻोठ जी हुई, जंहिं ते डॉक्टर इब्राहिम ख़ासकेली नाले शख़्स कब्ज़ो करणु चाहे थो जेको हिननि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि हिरासा करे थो। मुतासिर मक़ामी ॻोठ अज़ा मोहम्मद वासी जावेद जोखियो SSP ठट्टो DC ठट्टो ऐं ॿियनि वसवारनि खां आला अदारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।